अॼु असां आहियूं हिते नए हिकु सब्जेक्ट सां जेको आहे साइंस। हर टेस्ट खे सम्झण जे लाइ, हर टेस्ट खे आप करण जे लाइ असां पहिरियों ईंदा आहियूं त उहे कहिड़ियूं शयूं आहिनि जेकी असां पंहिंजे ज़हन में रखी कंहिं बि कॉम्पिटेटिव एग्ज़ाम खे सॉल्व कयूं या ऑप्ट कयूं या अचीव कयूं। असां अॼु फोकस कयूं पिया त असांखे साइंस जे सिलेबस में JEST, PST या ECTI इन्हनि में असांखे कहिड़ियूं ॻाल्हियूं सिलेबस जे हवाले सां ज़हन में रखणियूं आहिनि। त सिलेबस असांजो जेको पहिरियों आहे इन में केमिस्ट्री, बायो ऐं फिज़िक्स, इहे टे जेकी असांजा सब्जेक्ट्स आहिनि इहे तमामु अहम आहिनि। छो त असां PST जेके इहे आहिनि उहे इन्हनि सभिनी सब्जेक्टनि ते बेस रखनि पिया। पहिरीं ॻाल्हि त जीअं अॻम बि अहिड़ा ई एग्ज़ाम थी चुका आहिनि जंहिंमें असां घणो फोकस ॾिठो आहे केमिस्ट्री, बायो ऐं फिज़िक्स खे। त असां इन्हनि टिनि सब्जेक्टनि ते फोकस कंदासीं ऐं उन में वरी जेकी टॉपिक्स आहिनि, टॉपिक्स असां चैप्टर्स जे हवाले सां न खणंदासीं, असां टॉपिक्स खणंदासीं उन हवाले सां त आम टॉपिक्स कहिड़ियूं आहिनि, वधीक रिपीटेटिव टॉपिक्स कहिड़ियूं आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल असां केमिस्ट्री में अचूं था, इंट्रोडक्शन ऑफ केमिस्ट्री, इंट्रोडक्शन ऑफ एटम अची पियो वञे, उन खां बाद वरी एक्सपेरिमेंटल जेकी असांजा कुझु एरियाज़ आहिनि त कहिड़े केमिकल सां रिएक्शन करे ऐं प्रोडक्ट कहिड़ी ॾिए पियो। त केमिस्ट्री जे हवाले सां इहे टे जेके शयूं आहिनि असांखे ज़हन में रखणियूं आहिनि। पहिरीं इंट्रोडक्शन केमिस्ट्री जो, ॿिए नंबर ते एटम जी जेका फुल डिस्क्रिप्टिव जेका स्टडी आहे उहा करणी आहे। उन खां अलावा वरी केमिकल्स जेकी आहिनि उहे कहिड़े तरीक़े सां बिहेव कनि पिया, कहिड़े तरीक़े सां रिएक्ट कनि पिया। उन खां बाद असां बायोलॉजी ते बि वरी साॻे ई तरीक़े सां पहिरियों असांखे लाइफ खे सम्झणो आहे त लाइफ छा आहे, जानदार छा आहिनि, उन्हनि जा कहिड़ा स्ट्रक्चर्स आहिनि। पोइ स्ट्रक्चर्स में असांजा सिस्टम्स अची वञनि था, उन्हनि खे पढ़णो आहे। उन खां अलावा वरी जेकी पार्ट्स अची वञनि था जानदारनि जा, उन्हनि ते वधीक फोकस करिणो आहे। उन खां बाद वरी असांजो फिज़िक्स में आहे अहिड़े तरीक़े सां जीअं असां केमिस्ट्री में साॻे तरीक़ो कुझु साॻे तरीक़े सां हिन में ॾिसंदासीं त पहिरियों इंट्रोडक्शन, उन खां बाद वरी इन में बि साॻियो ई अचे पियो मैटर, त उहो कहिड़े तरीक़े सां बिहेव करे पियो ऐं उहो मैटर ऐं एनर्जी जो जेको रिलेशन आहे असां डेफिनेशन में बि पढ़ंदा आहियूं त उहो कीअं थो इस्तेमालु थिए। छाकाणि त वरी फिज़िक्स में बि वरी तव्हांजो तमामु घणो रिलेशन अचे पियो केमिस्ट्री जे हवाले सां। अॻिते जेकी उन्हनि जा असां जीअं सेल्स ठाहियूं पिया उहे कीअं पिया ठहनि, या बैटरीज़ वग़ैरह उन्हनि में कहिड़ा केमिकल्स यूज़ पिया थियनि, या इलेक्ट्रोमैग्नेटिक जेके आहिनि मटीरियल्स कहिड़ा आहिनि, असांखे इन्हनि खे सम्झणो पवंदो। त ड्यूरिंग जेको सिलेबस असांजे ज़हन में क्वेश्चन उभरे थो त कहिड़ियूं टॉपिक्स आहिनि, शॉर्ट टर्म ज़िंदगी में कोई बि न आहे, तव्हांखे इन्हनि मेजर टॉपिक्स खे सम्झणो पवंदो। उन टॉपिक खे जॾहिं तव्हां स्टडी कयो पिया त स्टडी जे दौरान तव्हांजे ज़हन में क्वेश्चन्स पैदा थींदा वेंदा। जॾहिं तव्हांजे ज़हन में उहे क्वेश्चन्स पैदा थियनि था त उन क्वेश्चन जो तव्हां जॾहिं वरी आंसर ॻोल्हियो पिया त उहा तव्हांजी उन टॉपिक में अची पई वञे, उन सिलेबस में अची पई वञे। पर असांखे एलिमेंट्री जे लेवल ताईं स्टॉप नाहे थियणो, असांखे उन टॉपिक खे क्लियर करिणो आहे, चाहे उहा असांखे इंटर जे किताब मां छो नथी मिले। त असांखे उन टॉपिक वाइज़ हलणो आहे। त हाणे इहे वरी ॿीहर ॻाल्हियूं असां इफेक्टिव स्टडी में अचूं पिया त इफेक्टिव स्टडी बि इनखे ई चइबो आहे त जेका टॉपिक तव्हांखे पढ़णी आहे त उन में हिकु किताब ताईं, हिकु टॉपिक जे हिकु पॉइंट ताईं नाहे बीहणो। असांखे जेसी ताईं उन टॉपिक जो समूरो बैकग्राउंड नथो सम्झ में अचे, उन जो फंक्शन सम्झ में नथो अचे, उन जो एप्लीकेशन सम्झ में नथो अचे, एसी ताईं असां उन टॉपिक ताईं जेको आहे
हूंदासीं, ॿिए टॉपिक ते जंप न कंदासीं। त इफेक्टिव स्टडी बि इन खे ई चइबो आहे त जेका फ्रूटफुल हुजे, कंप्रीहेंसिबल हुजे ऐं तव्हांजे ज़हन में जेको ख़्यालु आहे उहो बिल्कुलु क्लियर पैदा थिए। जेसीं ताईं तव्हांजो कंहिं टॉपिक जे हवाले सां क्लियर थॉट नथो प्रोड्यूस थिए, तव्हांखे स्टडी करणी आहे। स्टैंडर्ड स्टडी इन खे चइबो आहे त इहा मटीरियल जे हिसाब सां बि थी सघे थी, इहा थॉट जे हिसाब सां बि थी सघे थी। त तव्हांखे जेको बि बुक पढ़णो आहे, जेको बि मटीरियल पढ़णो आहे, उहो लिमिटेड टू नोट्स न हुजे। अॼुकल्ह शागिर्दनि जो इहो ई आहे, सिर्फ़ु नोट्स पढ़िया दैट्स इनफ। त तव्हांखे उन्हनि नोट्स ताईं लिमिटेड नाहे रहणो, तव्हांखे बुक्स खे रेफर करिणो आहे, अहिड़ा बुक्स जेकी स्टैंडर्ड हुजनि। सिंध टेक्स्ट आहे, ऑक्सफर्ड आहे, उनखां बाद ॿिया जेकी फॉरेन जा किताब आहिनि या पंजाब सीरीज़ आहे। पहिरियों तव्हां हितां जा सिंध टेक्स्ट, पंजाब टेक्स्ट आहे, उनखां बाद पहिरियों इहे, पोइ अॻिते उनखां बाद असां अचूं पिया जेका टी असांजी मेन पॉइंट आहे। हेॾो वॾो सिलेबस आहे, हेॾियूं वॾियूं टॉपिक्स आहिनि, असांखे इफेक्टिव स्टडी करणी आहे। इन खे अचीव करण जे लाइ जेका असांखे की मिले पई, उहा की आहे डेली बेसिस। त हर ॾींहं खे, हर घड़ीअ खे इम्पॉर्टेंट सम्झणो आहे। असांखे गोल ओरिएंट थियणो आहे त असांजो सिलेबस कहिड़ो आहे, इहो असां हिकिड़े ॾींहं में इन जो केतिरो पार्ट पढ़ी सघूं था। असांखे डेली हिसाब सां पंहिंजो उहो टारगेट ठाहिणो आहे। उनखां बाद वीक जे हिसाब सां तव्हां कीअं ठाहे सघो था त असांखे हिकु वीक में केतिरा सब्जेक्ट पढ़णा आहिनि। हीअ असांजो साइंस जे हवाले सां आहे त तव्हांखे हाणे इहो डिसाइड करिणो आहे त तव्हां जेको पढ़ो पिया साइंस खे, उहो टेस्ट में केतिरो परसेंट आहे, उन हिसाब सां उन सब्जेक्ट खे ओतिरो टाइम ॾियणो आहे। मिसाल जे तौर ते जेकॾहिं 30% असांजी साइंस आहे त तव्हांखे वीक जे हिसाब सां 30% टाइम साइंस खे ॾियणो आहे। जेकॾहिं 20% असांजो इंग्लिश आहे त वीक में तव्हांखे 20% टाइम इंग्लिश खे ॾियणो आहे। त इहो तव्हांजो टारगेट जेको ठहंदो उहो सिलेबस ते ठहंदो। सिलेबस खां बाद असां ईंदासीं त वीक में केतिरो कमु थिए थो। उनखां बाद मंथली बि साॻियो ई परसेंट तव्हां ठाहींदव। अच्छा, हाणे असां इन स्टडी खे जॾहिं अचीव कयूं पिया, उनखां बाद असांजी ॿी सोच अचे पई त पढ़ण जे दौरान असांखे ज़हन में सवाल ईंदा आहिनि त असां जेको सब्जेक्ट पढ़ूं था, जेका टॉपिक पढ़ूं था, इहा टेस्ट में हूंदी या न हूंदी, इहो सवाल ईंदो या न ईंदो। त असांखे उते छा थियणो आहे, ऑप्टिमिस्टिक थियणो आहे। एवरी टॉपिक, एवरी सिंगल पॉइंट, एवरी चैप्टर, एवरी नेम जेको साइंस में आहे, स्पेशली फोकस हूंदो आहे नेम ते, टर्मिनोलॉजीज़ ते। जेकी असांजो टर्मिनोलॉजीज़ हिन में साइंस में यूज़ थियनि थियूं, असांखे उहे टर्मिनोलॉजीज़ ते बि फोकस करिणो आहे। ऑप्टिमिस्टिक थियणो आहे। एवरी पॉइंट, एवरी टर्मिनोलॉजी इज़ इम्पॉर्टेंट। उनखां बाद मेन जेको फोकस हूंदो आहे के वरी अहिड़ा शागिर्द या इवन उस्ताद या एवरी जेको फ़र्द आहे स्टडी करे पियो, उहो छा थी वेंदो आहे, तमामु घणो एंग्ज़ाइटी में अची वेंदो आहे। तमामु घणो उहो पुरजोश थी वेंदो आहे। उहो एतिरी स्टडी कंदो आहे, 2 ॾींहंनि में थकिजी पवंदो आहे। उन जा जेके हौसला आहिनि टुटी पवंदा आहिनि। इहो शो हूंदो आहे। इहो छो थो पैदा थिए? इहो हूंदो आहे त असां रेस्ट न कंदा आहियूं। कंटिन्यूअस हिकिड़े ॾींहं में असां घंटनि जा घंटा पढ़ंदा आहियूं, जेका असांजी इंट्रस्ट डेवलप थियण खां रिमूव थींदी आहे। त स्टडी जो पहिरियों वीक तव्हांखे बोरियत थींदी त तव्हांखे 1-1.5 कलाक पढ़णो आहे।
वरी ॿिए ॾींहं ते अहिड़े तरीक़े सां आहिस्ता आहिस्ता रीडिंग वधंदी वेंदी, तव्हांजो इंट्रस्ट डेवलप थींदो वेंदो, तव्हांजे ज़हन में वधीक सवाल ईंदा वेंदा ऐं तव्हां पंहिंजो टाइम ड्यूरेशन बि ऑटोमेटिक नेचर जे हिसाब सां ई पाण स्टडी जो टाइम वधाईंदा वेंदव। त तव्हांखे कॾहिं बि तकड़ न आहे करणी, कॾहिं बि तव्हांखे पुरजोश थी करे सॼो ॾींहुं पढ़ियो अथव वरी राति जो बि अध राति ताईं पढ़ो था त इहा तव्हांजी इफेक्टिव स्टडी न आहे। जेको हिते असां चऊं पिया त इफेक्टिव स्टडी करणी आहे। जेकॾहिं जेके तव्हां टॉपिक्स हिकु ॾींहं में कवर करे विया आहियो, टारगेट पूरो थी वियो आहे, तव्हां रेस्ट कयो, स्लीप तव्हांजो हाणे ॿियो जेको पोर्शन आहे 6 to 8 आवर्स हुजनि। इहो यादि रखी छॾियो त इफेक्टिव स्टडी जे लाइ तव्हांजे ज़हन खे बि फ्रेश हुजणु लाज़मी आहे। तव्हांजो ज़हन फ्रेश हूंदो, कलाकनि जो कमु तव्हां हिकु कलाक में करे सघो था, ॾींहंनि जो कमु तव्हां हिकु ॾींहं में करे सघो था। शर्त इहो आहे त तव्हांजो ज़हन फ्रेश हुजे। तव्हां पढ़ो पिया, अधु कलाक में तव्हांखे अहिड़ी टॉपिक अची वई आहे साइंस जी जेका बोर थी करे सम्झ में नथी अचे, तव्हां उनखे उते स्किप करे ॿी टॉपिक ते हलिया वञो जेका तव्हांजी इंट्रस्टेड टॉपिक आहे साइंस में। वरी तव्हांखे जेकॾहिं साइंस अञा बि इरिटेट बि करे त तव्हांखे सब्जेक्ट स्किप करे ॿिए सब्जेक्ट ते वञिणो आहे, उन सब्जेक्ट ते जिते तव्हांजो इंट्रस्ट आहे। उन खां बाद असां अॻिते अचूं पिया त हिन सॼे सिलेबस खे, हिन इफेक्टिव स्टडी खे, सभु जेकी शयूं आहिनि असां पढ़ियोसीं, इहे हिकिड़ियूं ॻाल्हियूं थी वियूं। इन्हनि ते अमल कीअं कजे, इन्हनि जो अमल, इन्हनि जी हिकु प्रॉपर जेका स्टेप वाइज स्टडी आहे, मेथड एंड स्ट्रेटजीज़ जेके ही असां नाला लिखिया आहिनि, इहे आहिनि असांखे हिन सिलेबस खे अचीव करण जे लाइ। ही जेके मूं SQ3R लिखियो आहे, इहो हिकु मेथड आहे। इहा हिकु सीरीज़ ऑफ मेथड्स बि थी सघे थी, स्ट्रेटजीज़ बि थी सघियूं त इन मेथड जे तहत असां कहिड़ा कहिड़ा स्टेप्स प्रोसेस हलाए करे हिन सिलेबस खे कवर करे सघूं था। पहिरियों असांजो अचे पियो एस फॉर सर्वे, जेको मां तव्हांखे अॻु में बि ॿुधायो आहे त असांखे टॉपिक जे तरफ़ हलणो आहे, चैप्टर्स खे इन्हनि खे नाहे ॾिसणो। जेका असांजी टॉपिक आहे उन टॉपिक ते असां सर्वे कंदासीं, मुख़्तलिफ़ मटीरियल्स पढ़ंदासीं, मुख़्तलिफ़ किताब पढ़ंदासीं, जेसीं ताईं असांखे खोड़ सातिरो मटीरियल नथो मिली वञे। असांखे सर्वे करणी आहे, सर्च करणी आहे, मटीरियल कहिड़ो, स्टैंडर्ड मटीरियल। पहिरियों त तव्हांजा स्टैंडर्ड बुक्स हुजनि, पोइ उन खां बाद स्टैंडर्ड्स जेकॾहिं तव्हांखे नोट्स बि मिली वञनि था त तव्हां उन्हनि खे बि रेफर करे सघो था। उन्हनि खे ईअं न पियो चवां त तव्हां बिल्कुलु नेग्लेक्ट कयो, न, पर उहे बि तव्हांजे मटीरियल जो हिसो आहिनि जॾहिं असां स्टैंडर्ड में अचूं पिया। पोइ असांजो आहे क्वेश्चन, क्यू फॉर क्वेश्चन, त जेको तव्हां मटीरियल पढ़ो पिया, जंहिं मटीरियल खे तव्हां पढ़ण खां बाद में, मिसाल असां हिकिड़ी टॉपिक था पढ़ूं त असांजी टॉपिक आहे लिविंग ऑर्गेनिज़म्स। तव्हांजे ज़हन में खोड़ सातिरा सवाल था पैदा थियनि। ही सवाल आहिनि जेके मूंखे सम्झणा आहिनि। तव्हां नोट्स पढ़िया, तव्हांजो सवाल उहो अञा क्लियर ज़हन में न थियो आहे, कंप्रीहेंड न थियो आहे, अंडरस्टैंड न थियो आहे, तव्हांखे ॿियो मटीरियल पढ़णो आहे। सर्वे जेको असां ऑलरेडी मटीरियल कठे करे चुका आहियूं, उन मटीरियल मां उन सवाल जो जवाबु ॻोल्हणो आहे। अञा उन मटीरियल मां न पियो मिले, तव्हां इंटरनेट ऐं गूगल यूज़ करे सघो था। इंटरनेट ऐं गूगल तव्हांजो फाइनल स्टेप हुजे, फर्स्ट स्टेप न हुजे, छो त तव्हांखे गूगल ऐं यूट्यूब वग़ैरह खोड़ उन्हनि ते एतिरो सातिरो मटीरियल तव्हांखे मिली वेंदो जेको तव्हांखे पंहिंजे टारगेट खां, पंहिंजे सिलेबस खां डिस्ट्रैक्ट करे सघे थो। उन खां बाद आहे 3R, माना RRR। पहिरियों असांजो छा आहे, रीड।
जॾहिं असांजा क्वेश्चन्स ज़हन में डेवलप थी विया त उन्हनि खे रीड करे उहे क्वेश्चन्स जा आंसर्स ॻोल्हणा आहिनि। उन खां बाद वरी छा आहे रिसाइट, वरी उन्हनि खे ॿीहर आंसर्स खे पढ़णो आहे, ॿीहर उन मां गो थ्रू थियणो आहे। ऐं लास्ट असांजो स्टेप आहे रिव्यू। जॾहिं तव्हां उन्हनि क्वेश्चन्स खे हल करे पिया वञो त तव्हां उन्हनि जा ख़ुदि पाण नोट्स ठाहींदव, पोइ उन नोट्स खे टाइम बाय टाइम हफ़्ते में महीने में रिव्यू करिणो आहे। लास्ट आर फॉर रिव्यू। उन खां बाद हिन में वरी जेका ॿी असांजी आहे SQ4R, S फॉर सेम सर्वे, Q फॉर सेम क्वेश्चन। उन खां बाद हिते आहे R फॉर रीडिंग। हाणे हिते तव्हांखे छा हुयो, रीडिंग, हिते बि तव्हांखे रीडिंग हुयो। सेकंड में असां हिते अचूं पिया त रेस्पॉन्डिंग। तव्हां ही रेस्पॉन्ड कंहिंखे पिया कयो, ही जेको रेस्पॉन्ड तव्हां कयो पिया उहो हिन क्वेश्चन्स खे कयो पिया जेको रीडिंग खां बाद तव्हां उन्हनि जा आंसर्स ॻोल्हिया आहिनि। रेस्पॉन्डिंग खां बाद आहे रिकॉर्डिंग। रिकॉर्डिंग फॉर नोट्स, जेको मां तव्हांखे बाद में हिते बि ॿुधायो त तव्हांखे उहे पंहिंजा नोट्स ठाहिणा आहिनि टॉपिक जे हवाले सां। टॉपिक हिकु आहे, वरी उन जूं सब टॉपिक्स आहिनि, उन्हनि जूं डेफिनेशन्स, एक्सप्लेनेशन्स एंड एग्ज़ाम्पल्स ज़रूरी आहिनि। अहिड़ा एग्ज़ाम्पल्स जेके बुकिश न हुजनि, डेली लाइफ सां हुजनि, तव्हांजे मुआशरे सां हुजनि। उन खां बाद सेम आहे रिव्यू। तव्हांखे उन नोट्स खे रिव्यू करिणो आहे, उन्हनि क्वेश्चन्स खे रिव्यू करिणो आहे।